सो मूंखे शाह साईं जा हिकिड़ो ॿ सिटूं यादि आहियूं शाह बार बार चवंदो आहियां शायदि करे चई जेके मुंहिंजा चए थो शाह साईं हूअं त शाह लतीफ़ जी या मूं ॻाल्हि चई त हर सिट मुंहिंजे लाइ हिकिड़ी आयत आहे हिकिड़ी वही आहे पर हिकिड़ी ॿ लाइनूं जेके मूंखे तमामु घणियूं पसंदि आहिनि बार बार दोहराईंदो आहियां त शाह साईं चए थो त चांहि त पाए चित में सनूं किथे हुजनि तिन जो त सराफ़नि दुको बि दाख़िल न करे हुनजे बरक्स शाह साईं चए थो मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो त सराफ़नि ॻाल्हि इहा कान्हे त महफ़िल मच कचहरी थी या जिमखाना में थी या कर्ज़ सुठो थिया दोस्त में ॿुधूं आहे असांजा फनकार हुआ तमामु सुठो थिया पर ॻाल्हि इहा त तव्हां जेको कुझु बि कयो आहे पंहिंजे दिलि में पंहिंजे मन में मोहबत पाए कयो आहे सो असांखे हिन खां वधीक का शइ थी कान थी सघे असां हिते वेठा आहियूं तव्हांजी ॻाल्हि सही आहे असां त पंहिंजे देश में परदेसी आहियूं पर जेकॾहिं तव्हां असांखे उहो पंहिंजे देश में वापसि पंहिंजे उहो परदेसी हुअण जो अहसासु जेको तव्हां ख़तमु करणु था त इन खां वधीक अहसान तव्हां असांखे करे कोन था सघो तव्हांजी वॾी महिरबानी ऐं हुते ॾिसां थो कुझु असांजा तमामु पुराणा दोस्त या साईं अज़हर शाह साहिब जिन सां तमामु पुराणो तालुक़ु आहे ऐं हर दफ़े सोचींदो आहियां जॾहिं हिन साईं खे करियां मैसेज करियां पर थी कोन सघंदो आहे हिन बहाने मुलाक़ात थी वई साईं शाह साहिब जिन सां पहिरियों दफ़ो मिलियासीं साईं जी हिकिड़ो त आउं चवंदो बाक़ी ॿियूं बि क़ौमूं हूंदियूं क़ौमुनि में घणी ख़ूबियूं हूंदियूं पर मूं जेका असां सिंधियुनि जी जेका वॾे में वॾी ख़ूबी ॾिठी आहे उहा असांजी महिमान नवाज़ी उहो केरु केॾो पंहिंजे वॾो माण्हू हुजे नंढो त वॾो नंढो कीअं न डिफाइन करियो उहा पंहिंजी जॻह ते आहे पर जेकॾहिं तव्हां कंहिं वटि वञो ऐं उहो पंहिंजो घरु उहा हवेली हुजे या उहा झूपड़ी हुजे उन में तव्हांखे पंहिंजी इन इज़त सां विहारे जहिड़ो कर तव्हां खां वधीक कोई इम्पोर्टेंट माण्हू थी कोन थो सघे त इन उहा उन माण्हूअ जी वॾपाई आहे उहा असांजी कान्हे असांजी सिर्फ़ु उहा ई आहे पर जेकॾहिं को माण्हू पंहिंजी हवेली खोले तव्हांखे या पंहिंजो झूपड़ी खोले तव्हांखे विहारे थो इज़त ॾिए थो ऐं इहा ख़ूबी असां कुझु बि चऊं ॾाढी मायूसी जूं ॻाल्हियूं था करियूं त सिंध जी सोसाइटियूं ख़राबु थी वई आहिनि बाक़ी ॻाल्हि तमामु घणियूं थी वयूं आहिनि पर मूं जेके हींअर हिन ॿिनि ॾींहंनि में असां उहे वैल्यूज़ जेके असां ॿुधंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं मूंखे एॾी ख़ुशी आहे त अञा ताईं उहे बिल्कुलु आहिनि असां जिते बि विया आहियूं साईं जन वटि वियासीं साईं जन असांखे ईअं जेकी इज़त जेका ॾिनी या जिते बि जंहिं वटि विया आहियूं कंहिं राता वटि वियासीं राता अॼुकल्ह राति ऑलमोस्ट मिड नाइट वेठा हुआसीं ईअं पियो लॻो त जहिड़ो करे हीअ उहा सिंध आहे जेका अॼु खां 100 साल पहिरीं उही हुई आहे उही वैल्यू हुई सभु कुझु आहे ऐं इन हूंदे का माण्हू चए थो माण्हू केतिरो चवनि त मायूस थियनि मायूस थियण जी का ॻाल्हि ई कान्हे इहे महफ़िलूं रहंदियूं इहे महफ़िलूं क़ाइमु रहंदियूं इहे दोस्तियूं रहंदियूं ऐं इहे प्यार मोहबत रहंदा ऐं मक़सदु असुलु उन जो ई आहे सॼो कुझु जेको आहे प्यार मोहबत जूं निशानियूं आहिनि सो बसि तव्हांजी वरी मूं इहो शायदि ॾींहुं हिकिड़ो पढ़ियो शाह साईं जो वरी मां उन ते ख़तमु उन ते कंदुसि त शाह साईं चवंदो त कंवर पाड़ू पातार दिविर भिरे आकाश ॿिन्ही सदी ॻाल्हि राज़ कांदी रास त इश्क खे शाबाश जे मोहबती बेड़िया तव्हांजी वॾी महिरबानी